नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट में लाकअप में एक कैदी जी तबियत ख़राब अस्पताल मुंतकिल। SHO सैक्शन इलियास ओढो ऐं सन्दस पुलिस गिरफ्तार जवाबदार ते तशदद कयो। वारसन जो इल्ज़ाम में गुलशेर मोहल्ला जे रवासी जुमो शहरियाणी खे कुछ ॾींहं अॻु सैक्शन SHO इलियास ओढो ऐं उनजी टीम गिरफ्तार कयो। जवाबदार खे गिरफ्तार करण बाद SHO इलियास ओढो लाकअप में अची सख्त तशदद कयो। वारसन जो इल्ज़ाम है जवाबदार जुमो जी तबियत ओचितो ख़राब थी वई है। इनके दिल जो दौरो पियो है, जंहिंखां पोइ अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते इनके तिबी इलाज कयो पियो वञे। डॉक्टरनि जो चवण त शदीद तशदद सबबि संदस हालत ख़राब थी वई है। जवाबदार जी हालत नाज़ुक हुअण करे NICVD अस्पताल सखर मुंतकिल कयो वियो। ॿिए तरफ़ जवाबदार जे वारसनि पारां इहा ॻाल्हि कई वई त असांजे नौजवान खे SHO सैक्शन इलियास ओढो बग़ैर कंहिं जवाज़ जे तशदद कयो। जेकॾहिं असांजे नौजवान खे कुछ भी थियो त SHO इलियास ओढो ऐं पुलिस वारा ज़िम्मेवार हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।